जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर हिन ख़ुसूसी नशरियात में अव्हांखे भलीकार चऊं था ऐं सक़ाफ़ती ॾहाड़े जी जेका ख़ुसूसी नशरियात आहे जंहिंखे असीं बार बार चवंदा आहियूं त मज़हबी हिसाब सां त ॿ ईदूं ऑलरेडी असीं सेलिब्रेट कंदा आहियूं साल में, पर हीअ टी असांजी सक़ाफ़ती ईद आहे जेका 2009 खां वठी असीं मल्हायूं पिया। ऐं जॾहिं डिसंबर जो महीनो ईंदो आहे, स्पेशली डिसंबर जो जेको पहिरियों आचर आहे उन ते असीं ॾहाड़ो मल्हाईंदा आहियूं, पर उनखां घणो पहिरियां ई तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि झरझंग में, न रुगो सिंध में पर सिंध खां ॿाहिरि बि जिते जिते सिंधी रहनि पिया था हू पंहिंजी सक़ाफ़ती ईद वॾे जोशो ख़रोश सां मल्हाईंदा आहिनि। घरनि में असां जेके न्याणियूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, भेनरूं आहिनि, उहे नवां वेस वॻा तयारु कराईंदियूं आहिनि। नौजवान बि टोपियूं अजरक उहे पाए ॿाहिरि असांखे नज़र ईंदा आहिनि। ऐं हीउ जेको माहौल आहे त अव्हांखे सिंध जे हर शहर में हींअर नज़र ईंदो हूंदो, छाकाणि त बाक़ी ॿ ॾींहं वञी बचिया आहिनि, उनखां पोइ पाण हीउ ॾहाड़ो सेलिब्रेट कंदासीं 6 तारीख़ ते। सो ही ख़ुसूसी नशरियात आहे धरती टीवी जी उन सिलसिले में ई। ऐं दुआ मिमण ऐं मूं ते इहा ज़िम्मेवारी आहे हींअर त जेका हींअर जेको टाइम हूंदो सो पाण हुनखे अॻिते वधाईंदासीं। ऐं मंझंदि खां वठी हीअ नशरियात हले पई। हींअर असांखे तमामु अहम महिमाननि जॉइन कयो आहे, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी कल्चर जे हवाले सां, सिंध जूं जेके रीतियूं रस्मूं आहिनि उन्हनि जे हवाले सां। ऐं ख़ासि तौर ते जंहिं टाइम मां हींअर असीं गुज़रूं पिया, स्पेशली सिंध धरती गुज़रे पई, उन सां जेके इशूज़ रिलेटेड आहिनि उन्हनि ॾींहंनि में असीं हीउ ॾहाड़ो मल्हायूं पिया त उनजी केतिरी अहमियत थी वञे थी। छा साल में रुगो हिकिड़ो ॾींहुं ई मल्हाइणु इनफ आहे या उनखां वधीक असांखे कुझु करणु खपे, इनखे कीअं असीं अञा बामक़सद बणाए सघूं था। सो उहे समूरा मामला हूंदा अॼु असीं प्रोग्राम में उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, गॾोगॾु कुझु गीत बि ॿुधंदासीं ऐं खोड़ एंटरटेनमेंट अव्हांखे नज़र ईंदी। जी बिल्कुलु, तव्हां चयो जेको हाणे ॻाल्हि कई, हिकिड़ो ॾींहुं एग्ज़ैक्टली न हूंदो आहे, हे पूरो साल या पूरो असांजे सिंध कल्चर खे सेलिब्रेट करण जो हिकिड़ो एग्ज़ैक्ट हिकिड़ो ॾींहुं न हूंदो आहे। सिंधी टोपी अजरक पाइण सां मतिलबु असां चऊं असां सिंधी आहियूं, पर हुनजी रिस्पेक्ट बि करणु घुरिजे। रिस्पेक्ट इलाही ज़रूरी आहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे जेको न्यू जनरेशन आहिनि उन्हनि खे सम्झायो कि हिन जी किथे किथे थींदो आहे ख़बर थी, बेत बि थींदी आहे, लाइ रखी छॾंदा आहिनि, त पोइ हे हरकतूं न करणु इलाही मतिलबु जेको आहे हे ग़लति आहे। अॼुकल्ह त तव्हां पाण ॾिसो था गाॾियुनि ते ऐं जेको आहे वेही ऐं अजरक वग़ैरह जेको आहे ठाहे पोइ हुनजे मथां पिक्चर्स वग़ैरह बि कढणु, हे बि इलाही ग़लति ॻाल्हि आहे। इन करे असांजो कल्चर आहे, असां पंहिंजे कल्चर जी पाण हिफ़ाज़त कयूं। असां सां गॾु तमामु सुठा महिमान बि हिते मौजूदु आहिनि, तमामु सुठो मॉडल, तमामु सुठो एक्टर महरियाल मुग़ल असां सां मौजूदु आहे। तमामु सुठी फिल्म्स बि जेको कयूं आहिनि, सॉन्ग्स बि कया आहिनि ऐं इन्हनि जो जेको आहे हाणे सॉन्ग बि हले पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? गुड, अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाएं? अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुल ठीक ठाक। आप ये बताएं, आज कल्चर डे सेलिब्रेट हम लोग कर रहे हैं, आपको कैसा फील हो रहा है? बहुत अच्छा लग रहा है मुझे, ये सारा सेटअप देख के मेरे लिए एक यूनिक चीज़ है और मुझे बहुत, बेसिकली आई एम फ्रॉम सिंध, सो दैट्स व्हाई आई एम हियर। ये अजरक और ये कलरफुल सा एटमॉस्फेयर सारा, आई रियली लव इट लाइक हाउ। ठीक, बिल्कुल जो है हमारी सिंध है, हमारे सिंध के लिए हमें जितना भी करना चाहिए वो कम है। असां सां गॾु तमामु सुठो सिंगर बि हिते मौजूदु आहे, सज्जाद अली हैदरानी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह, वेलकम त कयूं तव्हांखे, तव्हां टाइम कढी असां वटि आया आहियो, तमामु सुठो थो लॻे। तमामु सुठा फ्रेंड्स असां सां मौजूदु आहिनि। असां सां गॾु यासिर समूह तमामु सुठो सिंगर ऐं म्यूज़िशियन बि आहे, तमामु सुठो जेको ॻाईंदो आहे ऐं कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। अल्हम्दुलिल्लाह, मूं सां गॾु हमेशह हूंदो आहे मुंहिंजो भाउ। ऐं हिते बि असांजे गेस्ट मौजूदु आहिनि। मूंसां बि जेके गेस्ट गॾु वेठल आहिनि उहे त कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। सॼी सिंध खां ॿाहिरि उन्हनि खे माण्हू सुञाणनि। सिंधी जेका शाइरी आहे स्पेशली उन जे हवाले सां उन्हनि जो तमामु वॾो नाम आहे। ऐं शायदि अहिड़ो को सिंगर हुजे जन उन्हनि जी शाइरी न ॻाई हुजे। उन्हनि जा खोड़ यादगार गीत आहिनि ऐं उन सां गॾो गॾु उन्हनि तमामु डिघो अरसो जेको आहे पाकिस्तान टेलीविज़न खे ॾिनो ऐं उन्हनि केतिरा ई जेके सिंगर, एक्टर, मॉडल इंट्रोड्यूस कराया। साईं समी बलोच साहिबु असां सां मौजूदु आहिनि। समी बलोच साहिबु लख लाइक़ अवां मसरूफ़ियतनि मंझां टाइम कढी अॼु असां वटि आया। ऐं उन सां गॾोगॾु साईं ख़लील चांडियो साहिबु जेके आहिनि उहे बि पाण कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। सिंध जो को बि वरंदड़ मसइलो हुजे, ख़लील चांडियो साहिबु अव्हांखे अॻियां नज़र ईंदा। सुठो लिखनि था, सुठो ॻाल्हाइनि था। चांडियो साहिबु अव्हांजी तमामु घणी महिरबानी, अव्हां हिन ख़ुसूसी नशरियात में असांखे टाइम ॾिनो। त समी साहिब खां जेकॾहिं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कजे। समी साहिबु 11 साल थियण वारा आहिनि, ऑलमोस्ट थी चुका आहिनि। सम्झो 2009 खां वठी पाण ॾहाड़ो मल्हायूं पिया। त कीअं पियो ॾिसो हिन ॾींहं जी जेका इंपॉर्टेंस आहे ख़ासि तौर ते त 2009 खां अॻु जेकॾहिं वञूं त नो डाउट शहरनि में बि टोपी अजरक पाती वेंदी, पर घटि। ॻोठनि में त असांजो कल्चर कॾहिं ख़तमु थियो ई न आहे, न को थींदो। असांजा ॿोली जा ज़ामिन बि असांजा ॻोठ आहिनि ऐं असांजी सक़ाफ़त जा बि। पर हाणे जेको असांजो नौजवान नस्ल आहे उहो बि फ़ख़्रिया अंदाज़ में सिंधी टोपी पाए थो,
पटको ॿधे थो, अजरक पाए थो, असांजूं न्याणियूं जेके आहिनि भर्त भरियल गज वारा ड्रेसिस जेके आहिनि उहे पाईंदे फ़ख़्रु महसूसु कनि थियूं, त हिन ॾींहं जे मल्हाइजण सां कीअं पिया ॾिसो त असांजी जेका कल्चर आहे, सकाफ़त आहे, उनखे केतिरो फ़ाइदो पहुतो आहे? ॾिसो नसीर साईं, तमामु सुठी ॻाल्हि थी आहे। इहो स्लोगन जीअं शुरू थियो त इन सां घटि में घटि मां त सम्झां थो पंहिंजनि परावनि सभिनी खे हिकिड़ी उनसियत असांजे हिननि कलर्स सां रही आहे। ऐं सिर्फ़ु इन कलर्स जी उन्हनि खे शायदि ॿाहिरिनि खे या उन्हनि खे त अट्रैक्शन नज़र ईंदी, पर ही कलर्स असांजी दिलि में आहे। बिल्कुलु। ऐं हिननि कलर्स सां ईअं जीअं सिंध धरती सां असांजी मोहबत आहे त अजरक, खेस, लोई ऐं इहे जेके रिली, इन्हनि सां जेका असांजी मोहबत आहे उहा बिल्कुलु ईअं आहे जीअं सिंध सां मोहबत आहे। ऐं ख़ासि तौर ते ॾिसो त जंहिंखे असीं चऊं नसीर त हिकिड़ो माण्हू आहे पैंट शर्ट पायूं वेठो आहे, हिकिड़ो कोई लांचो पायूं वेठो आहे, कोई गरारो पायूं वेठो आहे। हाणे तव्हां ॿुधायो इन्हनि में सुञाणप कीअं करे सघिजी थी त असांजे कल्चर जो माण्हू आहे, इहा असांजी सकाफ़त जो आहे। उहो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, ॿोली। सही। यानी असांजी ॿोली, नज़रुल इस्लाम चयो त जेको पंहिंजी मादरी ॿोली नथो ॻाल्हाए, नथो पढ़े, उहो ग़ुलाम आहे। बिल्कुलु सही। सो पहिरियों असांखे ॿोली जी ईअं हिफ़ाज़त करणु घुरिजे जीअं को फ़ौजी सरहदुनि ते पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करे। बिल्कुलु। ऐं ईअं ई असांखे पंहिंजे कल्चर जी बि हिफ़ाज़त करणु घुरिजे। असांजो कल्चर ईअं न त सिर्फ़ु घणो रिच आहे, पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त 11 सालनि खां असीं सिर्फ़ु नचूं टपूं कुॾूं था, असांखे इन खां बि अॻिते सोचणु घुरिजे। हिनखे कुझु मक़सदु ॾियणु खपे। मक़सद जे तरफ़ अचणु घुरिजे अमली तरह सां। जीअं मूं तव्हांजो को स्टेटस पढ़ियो हो त ईअं मूं बि हिकिड़ो रखियो त छो न पाण 2021 खे सॼे साल खे अमली तौर ते पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सकाफ़ती करे मल्हायूं साल। सही। उन सॼे साल खे सकाफ़ती, हिकिड़ो ॾींहुं छो या हिकिड़ो हफ़्तो छो, सॼे साल खे त जीअं असां पंहिंजे कल्चर जी, सकाफ़त जी ऐं उन जी तरवीज सां गॾु हिफ़ाज़त बि करे सघूं। बिल्कुलु। इन ते पाण अञा डिटेल में असां ॻाल्हाईंदासीं। अच्छा ख़लील साहब, अव्हांखे उथंदे पुछंदो असांजो सेट कीअं पियो लॻे, हीउ जेको असां कल्चरल सेट ठाहियो आहे, हिते जेके ॻोठाणो माहौल मुकमल हिकिड़ो कल्चरल जेके बि शयूं तव्हां हिते प्रोजेक्ट कयूं उन सिंध जी सकाफ़त खे, हूअं बि बुनियादी तौर ते सिंधी मीडिया जे अचण खां पोइ जेको सिंध जी सकाफ़त खे जेको परवान मिलियो आहे, जेका उॾार मिली आहे, उहा जेको आहे सो नायाब क़िस्म जी आहे। माना त उन सां इहो आहे त तव्हांजूं जेके बुनियादी शयूं जेके पस मंज़र में हली वियूं उहे अॼु पेश मंज़र में अची वियूं आहिनि ऐं सॼी दुनिया उन्हनि खां रोशनास थी रही। न सिर्फ़ु रोशनास थी रहे, पर उहे जेको आहे मोतरफ़ थी रहिया आहिनि तव्हांजे कल्चर खां, तव्हांजे अजरक खां, तव्हांजी जेके बि सकाफ़ती शयूं उन खां। त हीअ अॼु जो जेको तव्हांजो टीवी जो जेको सेट आहे, बिलख़ुसूस उन में जेके इन क़िस्म जे असांजे बुनियादी शयूं पयूं हुन जेके असां को विसरियल आहिनि। अॼु तव्हां जेकॾहिं असांजे ईंदड़ जनरेशन खे जेका ॾिसंदो त उनखे इहा ख़बर न पवंदी त बाबा हिननि जेके ही पार्ट्स पिया आहिनि, जो नालो छा आहे, हिननि जी कहिड़ी शइ आहे, हिन जो कहिड़ो फंक्शन आहे, त हिननि शयुनि खे रोशनास करण सां बुनियादी तौर ते थींदो इहे त इन्हनि माण्हुनि में हिकिड़ो तजसुस पैदा थींदो इन्हनि शयुनि खे ॼाण हासिलु करण लाइ, इन्हनि शयुनि खे सम्झण जे लाइ। त उहे जेके तव्हां बुनियादी शयूं कयो था इहे काविश जे लाइ। बिल्कुलु। ऐं हिकिड़ो मक़सद बि इहो ई हूंदो आहे हिन ॾींहं जे मल्हाइण सां। हूंदो आहे मतिलबु सेलिब्रेट करणु घुरिजे, इलाही इम्प्रूवमेंट बि अचणु घुरिजे। आप क्या कहना चाहेंगे कि सिंध में हमें क्या अभी जो चल रहे हैं हालात, माहौल, उनके हवाले से क्या आप मैसेज देना चाहेंगे, क्या कहना चाहेंगे, क्या क्या इम्प्रूवमेंट होनी चाहिए? हम सिंधी हैं तो हमें चाहिए कि हर चीज़ को लुक आफ्टर करें। ऑब्वियसली आपने बहुत अच्छा सवाल उठाया। फर्स्ट ऑफ ऑल सिंध में नहीं, ऑल ऑफ वर्ल्ड में इस टाइम डिप्रेशन का माहौल चल रहा है। एग्जैक्टली। ठीक है। और ये जो सिंध कल्चर पे आपने प्रोग्राम सेलिब्रेट किया है कलरफुल, ये डिप्रेशन को रिलीज़ करने के लिए है, क्योंकि हमारे पास ऑप्शन नहीं रहे यहाँ पर अब। इतना डिप्रेशन हो गया है लाइफ में कि इंसान के पास कोई ऑप्शन नहीं है कि आप कहाँ जाके मेंटली रिलैक्स हो जाओ या कुछ करो। यू डोंट डू एनीथिंग, आप कुछ नहीं कर सकते हो इस टाइम। और मुझे सच पूछें तो इस प्रोग्राम में भी आके मुझे आंखों को भी बहुत ठंडक मिली और अपने सिंध कल्चर के बारे में जानकारी भी हासिल हो रही है। मतलब ऐसा आपको फील हो रहा है कि आज भी कल्चर हमारे जिंदा साथ जिंदा है। और बेसिकली आप लोगों ने प्रोग्राम जो सेलिब्रेट किया, नई जनरेशन को अच्छा नॉलेज हो रहा है। अब इन्होंने बहुत खूबसूरत बात की है कि आजकल की जनरेशन को बहुत कम नॉलेज है और इस प्रोग्राम से काफ़ी नॉलेज उनको मिलेगी।
इंशाल्लाह ज़रूर ऐं मां मिलेगी। सूर्यवंश जी ॻाल्हि थो कटियां, अॼु मेहरियार महर साहब जी बर्थडे भी आहे, सो असीं उनके वाओ। विश था कयूं। सो आज जो हमारी खुशी नशरियात चल रही है उसमें हम आपको विश करते हैं। Thank you, सर, thank you so आप much. अपनी हैप्पी बर्थडे भाई हम हाँ, Thank you, Very, thank very you so happy much. Thank birthday. you, thank Happy you so much. birthday. Thank you. और हमारा तो मैसेज यही होता है, हम तो बोलते हैं कि हमारा जो कल्चर है वो सबका है, सारी ज़बानें हमारी हैं, बिल्कुल। सारे मज़हब हमारे हैं, First of सारे all, culture हम लोग हमारे हैं। पाकिस्तानी हैं। Yes। हम लोग अल्हम्दुलिल्लाह। और पाकिस्तानी उस पर बिलीव करते जी, हैं, और जी। हमारे जो रहबर लतीफ़ हैं उसने हमें यही पैगाम दिया है। तो हैप्पी बर्थडे Thank you, thank you so much, thank असां you so सभिनी जे much. तरफ़ां मेहरियार महर साहब खे हैप्पी बर्थडे। Thank हैप्पी you so much. बर्थडे। ज़बरदस्त। जी तव्हां बि असां सां गॾु मौजूदु आहियो, तव्हां छा चवणु चाहींदो, सेट कीअं थो लॻे तव्हांखे? माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ईअं थो लॻे त कहिड़े ॿाराड़ी में माना अची विया आहियूं। ॻोठ वारो माहौल आहे न, ॻोठ वारो परफेक्ट। ॻोठ वारो माहौल आहे। जॾहिं बि मां ॻोठ में वेंदो आहियां त अहिड़ो ई माहौल मूंखे नज़र ईंदो आहे। अॼुकल्ह हे शयूं इलाही घटि थी वियूं न, इलाही। ऐं हिन करे असां कोशिशि कई आहे, असांजो तमामु सुठो जेको ख़ैर मोहम्मद जी। सर आहिनि, हो कोशिशि कई आहे इलाही ख़ूबसूरत सेट ठाहिण माशाल्लाह जी, ॾाढो कोशिशि ज़बरदस्त इलाही सेट ख़ूबसूरत रही बहितरीन। आहे। ॿियो जेको आहे तव्हां कल्चर जे हवाले से कुझु वीडियोज़ या सॉन्ग्स वग़ैरह कयूं? हा बिल्कुलु मुख़्तलिफ़ चैनल ते ॾाढा सॉन्ग हलिया आहिनि मुंहिंजा। हाणे रिसेंटली हिकिड़ो नयो सॉन्ग ठाहियो आहे, उहो इंशाल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुमि। ज़रूरु ज़रूरु। तव्हां छा चवणु चाहींदो सेट जे बारे में? मां सेट ॾिसी करे ईअं थो लॻे त ॼणो को मां कंहिं ॻोठ में वेठो आहियां, कंहिं ॻोठ में जिते मच कचारी थींदी आहे या अहिड़ो को प्रोग्राम थींदो आहे कल्चर वारो, तमामु सुठो सेट ठहियलु आहे। वी आर फैमिली मेंबर्स न, मतिलबु हिकिड़ो मज़ो थो मूंखे अचे। त थोरो साड़ पियो थिए, तो झूले में पिंगे में वेठो तो मूंखे बि थियो। असांखे कुर्सी ते विहारे छॾियो अथनि, हालांकि हिन पिंगे जा हक़दार असां हुआसीं। सर तव्हां अची वियो सर। मेले जा मोर असां हुआसीं, पर पिंगो नसीब हुननि खे थियो आहे, नसीब वारनि खे ई थींदो आहे। बिल्कुलु। भोग पियो कयां असां महिरबानी, ख़ुशि जो। महिरबानी सर। सो छो न हिननि खां असां को गीत बि ज़रूरु ॿुधूं, ॻाल्हियूं त ज़रूरु हलंदियूं थियूं। असां अगरि इंट्रो में गीत न चयोसीं हूंदा न खोड़- त पोइ मज़ो न ईंदो, हा। ईद जी ख़ुशी महसूस न हा। थींदी। सो यासिर समो भाउ खां कुझु असीं ॿुधंदासीं। यासिर भाउ छा था ॿुधायो असांखे? तमामु सुठो हिकिड़ो गीत आहे सिंध जो, त जियो जियो सिंध वारा जियो, प्यारा माण्हू सिंध वारा माण्हू। ऐं ॻाइण खां अॻु में ज़हन में इहो रखिजो त अव्हांजे साम्हूं समी बलोच साहब वेठो आहे। सर इजाज़त हुजे सर, मूंखे मां हिकिड़ो नंढिड़ो इंसान आहियां, कोशिशि आहे नंढड़ी। ग़लतियूं इंसान Basically खां ई ईअं हूंदो आहे न, ग़लतियूं इंसान खां ई बकर थींदियूं, या इंसान कुझु ख़ता छुरी थींदो रखी आहे। छॾिजे, हाणे की ज़िमेदारी सां ॻाईंदो। हलो बिस्मिल्लाह त क्यों। हेलो जियो जियो सिंधु वारा जियो, ओ जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू। सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे, सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे। टोपी अजरक टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू। सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे, सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे। टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। बाज़ी ॾींदा हूँ ऐं कुर्ब करोड़े ॾींदा हूँ। मेहमान हो मेहमान मेहमान नवाज़ी ॾींदा हूँ ऐं कुर्ब करोड़े ॾींदा हूँ। हर माण्हू हितां जो जानो आहे, हर माण्हू हितां जो जानो आहे। टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो।
मेहमान नवाज़ी ॾींदा हूँ ऐं गुरबत रोने ॾींदा हूँ मेहमान नवाज़ी ॾींदा हूँ ऐं गुरबत रोने ॾींदा हूँ हर माण्हू हितां जो जानो आहे हर माण्हू हितां जो जानो आहे टोपी अजरक असांजो जानो आहे टोपी अजरक असांजो जानो आहे हीअ धरती असांजी माउ आहे ऐं हिन में असांजो साॻो आहे हीअ धरती असांजी माउ आहे ऐं हिन में असांजो साॻो आहे हर माण्हू हितां जो जानो आहे हर माण्हू हितां जो जानो आहे टोपी अजरक टोपी अजरक असांजो जानो आहे टोपी अजरक असांजो जानो आहे जियो जियो सिंधु वारा जियो 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 सिंधु वारा जियो ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे टोपी अजरक असांजो 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 शानो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु यासिर भाउ ज़बरदस्त ऐं अव्हांखे जेको असां हिन हिंदोरे में विहारियो आहे उनजो अव्हां मतिलबु उनजे केतिरो भरपूर फ़ाइदो वरितो फ़ाइदो वरितो फ़ाइदो ऐं केतिरो वरितो उहो त वरी असां ब्रेक ते वेंदासीं हींअर वापसि ईंदासीं सो असां सभिनी खे त ॾाढो मज़ो आयो पर समी बलोच साहिब जो तमामु घणो एक्सपीरियंस आहे Exactly. उमिरि माना सॼी ईअं सम्झो इन फील्ड खे ॾिनी आहे सो उन खां अव्हांजे इन फ़न ते राय वठंदासीं जेको हिंदोरे में अव्हांखे विहारियो आहे इहो असां सही कयो आहे ऐं उनजी अव्हां केतिरी लॼ रखी आहे सो वठंदासीं सो मुख़्तसर ब्रेक पोइ वठंदासीं समी बलोच साहिब खां राय वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर सभिनीनि खे वेलकम तमामु सुठो मौक़ो आहे तमामु सुठो इवेंट आहे असांजो तमामु सुठो शो हली रहियो आहे असां सां गॾु मुंहिंजा होस्ट नसीर तमामु सुठा इंसान हे बि असां सां गॾु मौजूदु Thank you so आहिनि ऐं तमामु सुठा सुठा गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि एक्टर सिंगर पोइट इलाही मज़ो थो अचे मतिलबु सभु असां सां गॾु आहिनि ऐं तमामु सुठा इंसान समी बलोच तमामु सुठा पोइट आहिनि शाइर आहिनि जेको असां सां कोई बि ग़लती थिए त तव्हां इलाही सीनियर आहियो असांखे माफ़ु कजो ऐं ग़लतियूं असांजी ज़रूरु ॿुधाइजो असां सां गॾु तमामु सुठा सिंगर अरशद महमूद साहब जंहिंखे कोई तारीफ़ जा मोहताज न आहिनि तमामु सुठा सॉन्ग्स उन्हनि जा तमामु सुठी पर्सनैलिटी अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम छा हाल आहे तव्हांजो ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह वेलकम था कयूं असां तव्हांखे असांजे शो में धरती शाह लतीफ़ जी हिन धरती में जेतिरा बि असांजा दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि सिंध में या सिंध खां ॿाहिरि जेतिरा बि सिंध वासी सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां अजरक टोपी जो ॾियारो जेको आहे ईद जो ॾियारो आहे सभिनि खे मुबारक हुजे ख़ैर मुबारक तव्हांखे बि मुबारक सेट जे बारे में छा चवणु चाहींदो तमामु सुठो ख़ूबसूरत सेट आहे असांजो कीअं लॻो तव्हांखे तमामु ख़ूबसूरत ऐं वधीक सुठो इन करे बि लॻो त मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त असां सीनियर ऐं असांजो पुराणो दोस्त अदा समी बलोच साम्हूं वेठो आहे त हिन करे बि हिन जे करे बि तमामु ख़ूबसूरत थियो तव्हांजे करे त आहे ख़ूबसूरत बाक़ी इन्हनि जे करे एग्ज़ैक्टली असां सां सो सीनियर पुछणो असां असल सां में सीनियर इहो आहिनि ई सेट न पर सेट जेके वेठल आहिनि ॾिसो कपिड़ा जेका आहे न कपिड़ो ईअं सुठो कोन लॻंदो आहे पाइण खां पाइण खां सुठो पाए लॻंदो केरु थो आहे सही पोइ सुठो लॻंदो सेट तमामु ख़ूबसूरत आहे पर तव्हांजे करे जेको आहे सेट थैंक यू जेको सर आहे सर वधीक तव्हां ख़ूबसूरत सभु आया हिन करे असांजो सेट ख़ूबसूरत पर थो थोरो लॻे सर मी टू बि हले थी अॼुकल्ह मुहिम हिकिड़ी सो थोरो ॻाल्हायो एक्चुअली जेको आहे न ज़रूरी आहे ज़बरदस्त ईअं जस्ट किडिंग न न मां माइंड न कंदसि सफ़ा माइंड न कंदसि करण बि बचाव ज़रूरी आहे बिल्कुलु सारी साराह पियो करे अच्छा अव्हां खां पहिरियां जेके असांजा दोस्त वेठा हिंदोरे ते उन्हनि गानो ॿुधायो पर गाने खां पोइ असां वियासीं ब्रेक ते ऐं मूं चयो त इन हिंदोरे जो उन्हनि केतिरो जेको आहे सो हक़ अदा कयो
सो उहो असां समी बलोच साहब खां पुछंदासीं, पर उहा राय ॿुधण खां अॻु में ई शायदि हुनखे एतिरी तकड़ हुई जो हुन शायदि यासिर हुनखे समूह shows हलिया हुया। जाइनि। हाणे हिन हिंदोरे जी ज़िम्मेवारी अची वई आहे अव्हां ते, सो अव्हां खां बि गाना वाना ॿुधंदासीं। नो समी डाउट, बलोच मूंखे साहब, इंतज़ारु नथो थिए बसि हाणे पर ॿुधंदासीं हाणे पर न। हिकिड़ो मूंखे लतीफ़ो बि यादि पियो अचे, अक्सर आउं दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां, चवंदा हिकु ॻोठनि जीअं असां नंढड़ा शहर हूंदा आहिनि, उन जी शाही बाज़ार हूंदी आहे सोढ़ी, बिल्कुलु। सो हिकिड़ो माण्हू उहो ईअं डोड़ंदो पियो वञे उतां, समी साहिबु सामान वामान किराईंदो, तगारियूं जेके हार टंगियल हूंदा आहिनि, उनजे पुठियां हिकिड़ो ॿियो माण्हू बि वियो पिए। अॻियो माण्हू त निकिरी वियो, पोएं खे नेठि खे खणी कॉलर में हथु विधो, उनखे डाहे विधो, चकर छा आई, सभु सामान किराईंदा पिया वञूं। चई असां असल में ॿई शाइर आहियूं, पंहिंजी शाइरी ॿुधाईंदसि, मुंहिंजी नथो ॿुधे। इन करे हिनखे तो हुनखे ॿिए जी ॿुधणी बि हुई, पर शायदि हू मसरूफ़ आहे किथे। समी साहब तमामु ख़ूबसूरत शाइर बि आहे। हा बिल्कुलु। सो हाणे उहे दोस्त त निकिरी विया आहिनि, पर हिते ॿिया खोड़ असां वटि फनकार जेके आहिनि, गुलूकार असीं चऊं वेठा, उन्हनि जो फन तड़पंदो हूंदो। सो ॿुधो अथनि, ॿुधाईंदा ज़रूरु, असां हुनखे ॿुधंदासीं बि सही। पर पहिरियों समी साहिब खे असां शाइरी था ॿुधूं, ॻाल्हि ॿोल बि हले थी, थोरो माहौल खे गरमायूं, पोइ असां वरी ज़रूरु अरशद साहिब खां बि ॿुधंदासीं, असां जेके नौजवान रागी वेठा आहिनि उन्हनि खां बि ॿुधंदासीं, ऐं असांजा मॉडल आहिनि उन्हनि सां असीं कचहरी बि कंदासीं, खलील साहिब सां बि कचहरी हलंदी। समी साहिबु छा पिया ॿुधायो असांखे? हिकिड़ो नज़्म तव्हांखे ॿुधाईंदुसि, बिस्मिल्लाह। पर उन खां पहिरीं जीअं जेको सिंगर वेठो हुयो, जंहिं कुझु ॻायो, माशाल्लाह सुठो ॻाई, पर सिंध जी ॻाल्हि कोई बि कंदो त असांखे वणंदो। एग्ज़ैक्टली। इन करे माशाल्लाह हुन, हाणे मां छो त नज़र असांजी घटिजी वई आहे ज़ाहिर उमिरि जे हिसाब सां, पर शाइर कॾहिं पोड़ा न आहिनि। हा उहो हक़ीक़त आहे। हिन शाइर, नाच सिंगर, नसीर साईं, जी, जी, साईं। उनवान आहे हिन नाच खे कहिड़ो नाव ॾियां, हिन नाच खे, हिन नाच खे कहिड़ो नाव ॾियां, नचो नचो दोस्तो मेलनि मलाखड़नि ते नचो, भाइरनि भेनरुनि पुटनि जे ॾुखनि ऐं उन्हनि जे गुमशुदगियुनि ते नचो, भाइरनि भेनरुनि पुटनि जे ॾुखनि ऐं उन्हनि जे गुमशुदगियुनि ते नचो, ईद ते सकाफ़ती ॾींहं ते सरकार सां लॻायल नीह ते नचो, वाह 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 वाह। वाह। ऐं खंबियल ॾंबियल मारवड़नि जे ॾुखनि ते नचो, वात सिबाए अचो, अदीबो शाइरो दानिश्वरो भल वज़ीफ़ा वठो पर न कुछो, वाह वाह। देश जे दहशत गर्दनि ते नचो, कई मुक़दस नाइला ऐं या तानिया मरनि, ज़ैनब या देश जा गबरू खजनि, छो नथा ज़ालिमनि जा ॻाटा भॼनि, देश जूं धञाणियूं बि धमालूं हणनि, ऐं दोल ते दोसू बणिजी था दोदा नचनि। वाह 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 साईं वाह। त कंटिन्यू मां हिन खे लिंक ईअं कंदुसि त भली ख़ुशियूं मल्हायो, नचो टपो करो, पर तव्हां ॾिसो तव्हांजो देश कहिड़ी कैफ़ियत मां थो गुज़रे पियो, बिल्कुलु। तव्हांजी धरतीअ ते हींअर छा छा पियो थिए, सही। असीं सिर्फ़ु इशूज़ पॉलिटिक्स था कयूं वेठा, असांखे शुरू खां मसइलनि जी सियासत सिर्फ़ु सेखारी वई आहे। हींअर असां सां हशर ॿेटनि जो कहिड़ो आहे, बिल्कुलु डिवाइड एंड रूल। हा, असांखां कीअं असांजी धरती खसी थी वञे, असांजा ॿेट खसिया था वञनि, असांखे घुरिजे त असां हिन सकाफ़ती ॾींहं ते ऐं हिन ॾींहं खे ईंदड़ जेकी 6 तारीख़ आहे उनखे हिकिड़ी एहतिजाज जी सूरत ॾियूं। सही। सभी साहब हाणे बुलेटिन न्यूज़ बुलेटिन जो वक़्तु आहे, जी, इहो जी। मामिलो इंतिहाई अहम खयो आहे, ऐं जेको मां वक़्ताई ते अंदाज़ सां जेका पंहिंजी शाइरी ॿुधाई उहा बि ज़बरदस्त। पर असां मुख़्तसिर ब्रेक वठूं था, न्यूज़ हेडलाइन थींदी, उन खां पोइ वापसि अचूं था, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे तव्हांखे कंटिन्यू कंदासीं ऐं खोड़ सारा गीत बि ॿुधंदासीं। नाज़रीन वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, वेलकम बैक वंस अगैन। तव्हांजे साम्हूं असां पिन हाज़िर आहियूं, असां सां तमामु ख़ूबसूरत गेस्ट बि आहिनि। कचहरी करण में एॾो मज़ो थो अचे, इलाही सिखण जे लाइ बि इलाही कुझु थो मिले, एक्सपीरियंस इंसान जे लाइ इलाही ज़रूरी आहे। सर समी असांखे कुझु ॿुधाइनि पिया, हुनजी ॻाल्हि ब्रेक खां पहिरां अनकम्प्लीट रहिजी वई, त मां चाहियां थी तव्हांजी ॻाल्हि कंप्लीट थिए प्लीज़। इहो जेको त हिनखे कीअं बामक़सद बणायूं, अनकम्प्लीट थी वई न। बिल्कुलु इहो असांखे जीअं ही स्लोगन खणी हलिया आहियूं त असांखे कन्वर्ट करे हिन ख़ासि तौर ते इन सकाफ़त वारे एकता वारे ॾींहं खे, जी जी, छो त एकता नज़र न पई अचे हिते ट्रेकता लॻी पिया। एकता एतिरी ज़रूरी आहे, पर इन जे नसीर इन जे पोयां बि हिकिड़ा अथव, जीअं सवेर हैदरी ऐं यासिर सिंगर चयो पिए
त ईअं थो लॻे ॼण ॻोठ में वेठा आहियूं। त यार ईअं न चओ, असीं पंहिंजी सिंध में वेठा आहियूं, एग्जैक्टली ही बि असांजी सिंध आहे। यस असीं जेसिताईं ओन न कंदासीं तेसिताईं तॾहिं ॿेट खसजनि था जो असीं ओन नथा कयूं। पहिरियों ओन कयो, पंहिंजी शइ खे पंहिंजो कयो, सही बिल्कुल त उन खां पोइ तव्हां उन ते स्टैंड वठो। उस्ताद बुखारी वांगुरु जो बि सम्झो अव्हांजो हक़ु आहे, हक़ु मुड़सीअ सां छिनी वठो। छिनी वठिबो त हाणे उहो तव्हांखे हक़ु वठण जे लाइ पाण में शर्त इहो आहे त गॾिजणो पवंदो। जेसि ताईं पाण में गॾिबो न, ऐं जीअं मूं तव्हांखे अॻु में नसीर ॻाल्हि कई त इहो मुंहिंजो ख्वाबु आहे, ख़्वाहिश आहे त साॻी धरती साॻियो नारो, हिक ॿिए खां पोइ छो किनारो, साॻी ॿोली सभु था ॿोलियूं, पोइ भला छो टोलियूं टोलियूं, वाह अचो त अहिड़ो रस्तो ॻोल्हियूं जंहिंसां थिए ही देश सगारो। वाह सिंध जो को बि न भाङो थींदो, माउ जो कीअं विरहाङो थींदो। वाह बेशक सिंध जो को बि न भाङो थींदो, माउ जो कीअं विरहाङो थींदो, सो पाण ई भाङो भाङो थींदो जो अहिड़ी सोच रखंदो यारो। ऐं थी वियो वाह 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 तमाम जबरदस्त ॻाल्हि आहे, बिल्कुल सही। सिंध सदोरीअ लाइ जाॻो, वाह माउ जी लोरीअ लाइ जाॻो, निंड निदोरीअ मां जाॻो, जाग बिना को नाहे चारो। वाह एग्जैक्टली त हाणे जाग खां सवाइ असांखे सुजाग थियणो पवंदो। बिल्कुलु। जाग जी जाइ ते सुजाग थियणो पवंदो, ऐं सुजागी में अॻिते वधो, पाण में गॾिजो। ऐं हिन 6 डिसंबर वारे इवेंट खे हिकु एहतिजाजी रैली में तब्दील करियो। बेशक ऐं तव्हांजा हक़ तव्हांखे मिलंदा जेकॾहिं तव्हां पाण में इहा ताक़त पैदा करियो। सही न त ईअं न थिए जो हू पाण में विड़ी रहिया आहिनि, ॿार खां खसियल मानीअ गभे ते कांवनि वांगुरु। ॿार पंहिंजो पाण में ताक़त अचण जो इंतज़ारु करे रहियो, त असांजी उमिरि सॼी इंतज़ार में गुज़री वई, त असां में उहा ताक़त कॾहिं ईंदी। अचो उहा ताक़त पैदा करियूं ऐं पाण में गॾिजूं। वाह ज़बरदस्त। बिल्कुल सही अर्शद ॻाल्हि साहब आहे। कीअं पियो ॾिसो समी साहब जो ख़्याल ऐं उन ते अव्हां कुझु कमेंट करणु चाहियो? देन असां चाहींदासीं कुझु अव्हां ज़ाहिरा ॿुधायो। ज़ाहिरा शाइर पंहिंजे शाइराणे अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि, मौसीकार पंहिंजे मौसीक़ी जे अंदाज़ सां। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। सो शाइर जे करे ई असां हूंदा आहियूं। यस शाइर आहे त सिंगर आहे, फनकार शाइर आहे। जे करे ई आहे। बिल्कुलु सुठी पोइट्री आहे त पोइ सिंगर आहे, बिल्कुलु आहे, न त पोइ हेॾो गानो आयो हेॾो निकिरी वियो, बिल्कुलु पोइ लॉन्ग लास्टिंग न रहंदो आहे। इन करे मां बि कोशिशि कंदुमि त इहे जेके मौक़े आहिनि, मौक़े जे हिसाब सां पंहिंजी प्यारी सिंध जे लाइ ऐं सिंध अमड़ जे लाइ को मां तव्हांखे कलाम ॿुधायां। ज़बरदस्त। बिस्मिल्लाह के हूंदा। तमामु ख़ूबसूरत इलाही एक्चुअली मज़ो हुन अची वियो। मूंखे इशारो थियो त अमड़ जो जेको कलाम हो बाद में ॿुधाइजो। साईं ॾांहुं इशारो थियो, चयो बाद में, छो त अहिड़ो कलाम जेको आहे एंड में हुजे त माण्हू जेका यादि रखंदा, इन करे रोके छॾियो। ईद वारो जेको ॾींहुं आहे न, हुन ते तव्हां सिधी वार्निंग ॾेई छॾी आहे, अगरि परदेस वञी वसाईंदे त सॼी सवेरो ईंदे। ॻाल्हि आहे त इहे सागर शाह जा नसीब भाग उन्हनि जो आहे। सही ॻाल्हि आहे, पर सही ॻाल्हि आहे। स्पेशली कंहिंजे लाइ मैसेज त कोन हुयो? तक़रीबन तव्हां सम्झी सघो था, भाभी तव्हां ॾिसो था न, सम्झी सघो था। हुन जे लाइ मैसेज आहे। अच्छा, जे ईद जो एतिरो ख़ूबसूरत मौक़ो आहे असांजो, असां कल्चर सेलिब्रेट कयूं था पंहिंजो, हर ॾींहुं असां सेलिब्रेट कंदा आहियूं, पर अॼु जेको आहे असां ख़ूबसूरत फ्राइडे जो ॾींहुं आहे, त हिन ते सेलिब्रेट कयूं था। हिते मानी ऐं खाइण पीअण जी ॻाल्हि अगरि थिए, खाधा बि कल्चर मां ॿुधाइनि इलाही सुठा हूंदा आहिनि, ऐं मां पाण बि इलाही फूडी आहियां, यू नो। तव्हां असांखे ख़बर न आहे, कॾहिं न खाराया तो न। अचजो भाभी सां गॾु, अचजो भाभी सां गॾु त ज़रूर खाईंदसि। खाने की हो रही बात, तो आपको स्पेशली मतलब सिंधी खानों में क्या पसंद है? भे, आई लव इट। और एक उसरी आई थिंक उसरी होती है, बहुत मज़ेदार होती है, और पता है उसको बनाने में कितनी मेहनत होती है। कभी खुद बना के ट्राई की? मेरा खाने में एक्सपीरियंस है। नहीं खाया है, मतलब कभी बनाते हुए देखा है कि कितनी मेहनत होती है? जी बिल्कुल देखा है ना। मेहनत तो हर खाने में होती है, लेकिन इनमें मेहनत होती है। बिल्कुल, बाकी हाथ में जायका भी होना चाहिए, बाकी हर खाने में मेहनत होती है। जायका अल्लाह पाक देता है। बेशक हर खातून के हाथ में जायका नहीं है, ये ज़हन में रखिए। मेरे हाथ में नहीं है क्योंकि मैं बनाती नहीं। ये तो तव्हां हर भरू चवंदा त तव्हांजे घर वारा तव्हांखे मानी न पचराइनि। न मुंहिंजे घर वारा मूंसां मानी न पचराईंदा आहिनि, हुननि खे ख़बर आहे हर भरू किचन में हथ वछाड़ींदी। न सिखणु ज़रूरी आहे, छो त
कॾहिं न कॾहिं न तव्हांखे पंहिंजे मूंखे घर जेको वञिणो आहे। खाइणो हूंदो आहे मूंखे पचाइण ईंदो आहे, सम्झंदा कयो न ऑन स्क्रीन कीअं ॿुधायां। अच्छा खलील साहब खां जेकॾहिं सम्झूं सिंधी खाधनि जे हवाले सां काफ़ी एक्सपीरियंस आहे त हिन ॾींहं जे अचण सां ईअं बि थिए थो त माण्हू मुंहं में मोस्टली पाणी पंहिंजनि अचे घरनि में उहे सकाफ़ती जेके आहिनि न खाधा बि पचाईंदा आहिनि, बेह पली मच्छी ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, बेह। काफ़ी शयुनि मां असां जेको पोइ हिते थी वियासीं साईं आहे बि लाड़काणे हा, त उन्हनि खां- हिन करे त हे हाल आहे। नसीर से बुनियादी तौर ते सकाफ़त तव्हांजे सिर्फ़ु कंहिं कपिड़नि जो या कंहिं मख़सूस आइटमनि जो नालो कोन्हे को, मख़सूस जिन्स जो मख़सूस इस्मनि जो नालो कोन्हे को। सकाफ़त तव्हांजे रवैयनि जो, तव्हांजे जज़्बनि जो, तव्हांजे सोचण जे अंदाज़नि जो, तरतीबुनि जो, तरकीबुनि जो, उथण जो, वेहण, घुमण, माना ईच एंड एवरी थिंग सकाफ़त में अची थी वञे। तहज़ीब में उहा शइ शामिल आहे। माना हिकु माउ जॾहिं पंहिंजे ॿार खे पंहिंजे एहसासनि जे ज़रिए का शइ महसूस थी कराए त उहा जेका महसूसात आहे उहा बि तहज़ीब में शामिल आहे। त तहज़ीब में ही असांजे ही जेके खाधा आहिनि इहे खाधा बिल्कुलु न सिर्फ़ु उन तहज़ीब जो हिसो आहिनि, पर इन्हनि जे लाइ अलॻि हिकिड़े जेको क्यूज़िन जी जेका हिकिड़ी जेका हुनजी हिकिड़ी इदारो आहे, उन इदारे जे तरफ़ां हिन जी बाक़ाइदे हिन जी तरवीज थियणु खपे। हिन जी तरतीबुनि जे तौर ते दुनिया जे सभिनी मुल्कनि में मुख़्तलिफ़ कल्चरल क्यूज़िन्स अची वेंदा आहिनि, पर हिते अलबत्त असां वटि ॾिसो तव्हां वटि त इन क़िस्म जूं शयूं कोन्हनि के। मिसाल सकाफ़त खाते जे पारां जेके गवर्नमेंट जी तरफ़ां ऑर्गेनाइज़ेशन्स मुक़ररु आहिनि त उहे तव्हांखे सिर्फ़ु हिकु महदूद हद ताईं त उहे शयूं तव्हांखे प्रोवाइड कनि था, पर उन्हनि जे लाइ तव्हांखे उनजी रहनुमाई फ़राहम कंदा। पिठम जे नाले सां हिकिड़ो वॾो इदारो बि ठहियलु आहे भुटे साहिब जे दौर खां वठी, जिते बि इहे सभु शयूं थियनि थियूं ऐं उन्हनि खे जेकॾहिं हाणे STDC आहे या होटल मैनेजमेंट जेके हिन जे अंडर में अचनि था, इहे जेकॾहिं चाहिनि प्राइवेट लेवल ते असीं जे ॾिसूं त कराची जहिड़े शहर में कैफ़ेसन जे नाले सां या ॿियूं कुझु अहिड़ियूं ब्रांचूं खुलियूं आहिनि जिते हाणे ट्रेडिशनल जेके खाधा आहिनि उते बुसरी बि मिले थी, बाजरी जी मानी बि मिले थी ऐं खोड़ माण्हू ट्रेडिशनल खाधनि जी केतिरी पज़ीराई थी आहे हिते कराची जे अंदरि। मां सम्झां त हिन वक़्तु सभ खां वॾी में वॾी पज़ीराई जेका आहे ट्रेडिशन अहिड़ी नमूने सां हर पंजाब जा जेके मख़सूस जेके खाधा आहिनि उन्हनि जी रोनमाई थियणु खपे, उन्हनि जी पज़ीराई थियणु खपे, सरहद जी थियणु खपे, बलोचिस्तान जी थियणु खपे, सॼे मुल्क जे सभिनी जी थियणु खपे। अलबत्त मुसीबत इहा आहे त असांजे मुल्क जे अंदरि जेके मामला आहिनि उन में ॿियनि सभिनी शयुनि खे त अहमियत मिले थी, उन्हनि जे पज़ीराई थिए थी, पर ख़ासि तौर ते जेके क़ौमुनि जे जेके सकाफ़तूं आहिनि, जेके उन्हनि जी रिवायतूं रीतूं रस्मूं जेके असांजी मुहबत जा अंदाज़ तौर तरीक़ा आहिनि उन्हनि खे हिक ॿिए सां सलाहण जो, उन्हनि खे उन्हनि खे अॻिते करण जी कोन। दुनिया जे समूरनि मुल्कनि जे अंदरि ट्रेडिशन्स खे एतिरी त हथी वठाए वेंदी आहे उन ट्रेडिशन में वॾो नाणो जेको आहे सो उनजो कमायो वेंदो आहे, पर हिते उन्हनि शयुनि खे हिते कोलैप्स करण जो जेको इहो रवैयो आहे, जेको रुझान आहे, उन यकीन कयो त हिते माण्हुनि खे जेको आहे सो इन्हनि सभिनी शयुनि खां परे। कैनेडियन वज़ीर आज़म जी ख़बर बि आहे कल्ह खां वठी हले पई न, जस्टिन ट्रूडो जी, तो तन जेका सिंधी कम्युनिटी कैनेडा में रहे पई थी उन्हनि खे ऑफर कई अथनि त लास्ट ईयर बि थियो हो, हिन साल बि तव्हां ई ॾींहं मल्हायो, गवर्नमेंट जी सतह ते जेतिरो थी सघे थो असीं अव्हांखे सपोर्ट कंदासीं। त ॿिया असांखे एतिरी माना ऑफर कनि था वेठा, पर जिते असीं आहियूं जंहिंजा असीं वारिस आहियूं उहे असांखे ॼण त लातालुकी जो इज़हार कनि ॾिसो ॿोली सिंधी ॿोली असांजी हिन धरती जी ॿोली आहे, पर उनखे क़ौमी ॿोली इंडिया में इंडिया में आहे। ऐं असां सालनि खां चऊं पिया त जेके मादरी ॿोलियूं आहिनि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो, हिंदको आहे, सराइकी आहे, पंजाबी आहे, सभिनी खे ॾियो, 14 जे लॻभॻि मां जी जेका नसीर मां चवंदो आहियां ज़बान कॾहिं बि ज़बान जी दुश्मन न थींदी आहे, माण्हू माण्हू जो थी सघे थो, ज़बान कंहिंजी का ज़बान कंहिंजी दुश्मन नथी थी सघे, जेतिरियूं घणियूं ज़बानूं तव्हां ॻाल्हायो सुठी ॻाल्हि। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, जेतिरी ज़बानूं असां ॻाल्हायूं घटि आहे ऐं कोशिशि करणु घुरिजे अगरि कंहिंखे कोई ज़बान नथी अचे त हू सिखे, लाज़मी आहे असां लाइ। असांजी कचेरी हले थी, मानी जी बि ॻाल्हि थी, इलाही बुक बि लॻी आहे, हिन करे टेस्टी मानी जा नाला त वठो, पर मां चाहियां थी कुझु म्यूज़िक थिए त थोरो इंजॉय कयूं। तमामु सुठा असां सां सिंगर मौजूदु आहिनि, छो न असां हुनजो फ़ाइदो खणूं, हिन करे करे ईंदा आहिनि ऐं माशाल्लाह नौजवान रागी आहिनि असांजा ऐं उन्हनि जी पसंदि जो कोई इहा ग़िज़ा अहिड़ी ग़िज़ा फूड पॉइज़निंग बि करे विझंदी आहे अक्सर अगरि फूड पॉइज़निंग बि कयो त कोई इशू कोन्हे। बिस्मिल्लाह कयूं था, बिस्मिल्लाह बाबा, बिस्मिल्लाह। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त सॉन्ग ऐं नो डाउट सिंध जा जेतिरा बि माण्हू आहिनि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, हू प्यारा आहिनि, हिन करे हू सिंध सां बिलोंग कंदा आहिनि। वी आर प्राउड टू सिंधी, वी आर सिंधी, त हिन करे असांखे रिस्पेक्ट करणु घुरिजे। तमामु सुठी तव्हां तारीफ़ कई, नो डाउट। शायरी के दिया है हैदर भाई, हां पूरी शायरी साईं सभनी जो ज़िक्र सिंधु जे किनारे में जेको तव्हां खां पुछंदासीं सिंध सां मोहबत जी ॻाल्हि आहे,
उनजे लाइ बसि त सर। लफ़्ज़ थोड़ा आहिनि उनजे लाइ परफॉर्म बि कयोसि पियो सिंध पंहिंजी सकाफ़त मतलब जे लाइ तव्हां ॾाढी झूमो ईदी पिया पिया मतलब ॼाणनि। जेको न तव्हां में एनर्जी अची बिल्कुलु। वई ऐं पंहिंजी शाइरी सभु बि असांखे हुई बि ऐं ज़ाहिर आहे। असांखे मतलब असां सफ़ा गुम थियासीं बिल्कुलु, हुनमें बिल्कुलु। इलाही मज़ो आयो ऐं स्टेज ते माना परफॉर्मेंस तंहिं करे मां परफॉर्म कई थी बस इंसान ॾाढो मज़ो ॻाईंदो आयो। आहे न त पाण जेको हुन में गुम थी वेंदो आहे त बिल्कुलु। परफॉर्म करण जो दिलि बि चवंदो आहे न बिल्कुलु मज़ो आयो, ज़बरदस्त तव्हांखे बोल। कीअं लॻो सॉन्ग आपको कैसा लगा सॉन्ग मुझे एक तो सिंधी ज़ुबान हमारी बहुत मीठी माशाल्लाह है, No ऊपर से doubt। जो इन्होंने अभी जो सॉन्ग परफॉर्म किया मुझे लिटरली सब समझ आ रहा था और बहुत मज़ा आ रहा था। आपकी पोइट्री मुझे बहुत अच्छी लगी, you so much, ऊपर से आप कैरेक्टर में डूब के आपने एंजॉय किया मैं है, कोशिश करता हूँ जिस बिल्कुल टाइप का कैरेक्टर में आ गए थे। बिल्कुल। वो ये भी इलाही सुनते सुठी ही इंसान ॻाल्हि आहे हो जेको जाता है। जी, जी। जेको आहे सिंधी जंहिंखे सम्झ अचे थी हिननि खे ॻाल्हाए कोन थो सघनि अॼुकल्ह हे माण्हू सम्झंदा बि न आहिनि मतिलबु यार हा ठीकु आहे तव्हां ॻाल्हायो था पर सुठी ॻाल्हि आहे असांजी न्यू जनरेशन सही। कोशिशि बि करे ऐं मां चाहियां थी की ईअं कोशिशि कंदी रहे ऐं सिंधी ॻाल्हाए बि बिल्कुलु इंशाल्लाह बात भी करेंगे इंशाल्लाह असांजो त कमु आहे न गंढियुनि सारो ॾींहुं छिनण मोर न बेशक, सिखिया सो बेशक। असांजी इहा ई कोशिशि आहे त गढियूं ऐं असांजो रहबर असांखे इहो दर्स पियो ॾिए ऐं हीउ जेको आहे मेल जंहिंमें असीं सभई जेके दोस्त वेठा आहियूं गंढण जी हिकिड़ी कोशिशि आहे सो ब्रेक जो टाइम बि थिए पियो सो वरी असां ब्रेक ते वेंदासीं साईं अरशद मेमून साहब खे चवनि था त तयारी करे वठनि ऐं सिंध ते ख़ासि तौर ते अव्हांजो जेको गीत आहे मां त तयारु आहियां। Always जमाला तयारु ॻाईंदासीं ऐं काफ़ी गीत आहिनि अव्हांजा बि हिन ते बिल्कुलु, बिल्कुलु। सो ज़रूरु अव्हां खां बि ॿुधंदासीं पर ब्रेक वठी वठूं ख़ैर मोहम्मद ॾियाला ख़ैर करे। हाँ खैर मोहम्मद अला से खैर करे बिल्कुल सो खैर मोहम्मद साहब अला से सभिनी ने खैर करे अला सो खैर ब्रेक कंदो। वठूं था ब्रेक खां पोइ साईं अरशद मेमून साहब खां ॿुधंदासीं को यादगार ऐं ज़बरदस्त गीत हिन ॾींहं जी मुनासिबत जे हवाले सां बिल्कुलु। पहिरें त उन्हनि परदेस जी ॻाल्हि कई पर हाणे असीं उन्हनि खे हिते वठी ईंदासीं हिन सकाफ़ती ईद ते सो वठूं था मुख़्तसर ब्रेक जीअं असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं असां सां गॾु तमामु सुठी पर्सनैलिटी तमामु सुठा गेस्ट तमामु सुठा सिंगर्स बि मौजूदु आहिनि माशाल्लाह असांजा तमामु सुठा MPA मुनव्वर वसाण साहब बि हिते मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो कीअं त फील कयो हिते अची ऐं हिन सेट जे बारे में छा चवणु चाहींदो मां अॼु हिते इंटर थियुसि त मूंखे उहो ई जीअं सिंध जी सकाफ़त असांजे ॻोठनि में हूंदी जीअं माना जहिड़े स्टाइल सां खटूं पयूं हूंदियूं रिलियूं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जीअं सिंध इहा धरती TV जहिड़ो आहे प्रोग्राम कयो आहे त जेके असांजे नंढे नस्ल जा ॿार जेके कराची या वॾनि वॾनि शहरनि में रहनि था त उनखे अहिड़ी सकाफ़त जी ख़बर न पवंदी आहे हे तव्हांजे प्रोग्राम हलण खां पोइ हर कंहिंखे ख़बर पवंदी त अॻे माना असां खां अॻु में ही आइटम हूंदा हुआ ही सकाफ़त हूंदी हुई ऐं उनजे करे तव्हां ॾिसो त आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जॾहिं ॿाहिरि मुल्क वियो टोपी पाए वियो न त उन ते बि कंहिं अहिड़े अनासर उन ते तंज़ कयो जंहिं ते हीउ जेको सिंधी ॼाड़ो कोठियो वियो अली काज़ी साहिब जे मिल सां धरती TV आवाज़ या सिंध TV जेके मेराण हुया ऐं हरनी चैनल उन्हनि खे खयो त वाक़ई जेको सिंध में रहे थो सिंध जी सकाफ़त खे वाक़ुफ़ु न आहे त उहो सिंधी न सॾाइजे ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां अॼु ही डेकोरेट कयो आहे सिंध जी सकाफ़त खे ॾाढी ख़ुशी थी असांखे ऐं हर चैनल खे बि ईअं करणु खपे ऐं हर माण्हूअ खे जॾहिं असां ॻोठ वेंदा आहियूं त इहा ई सकाफ़त असां त ॿारड़ी रहूं बेसिकली ऐं असां ॾिसूं था त अहिड़ी सकाफ़त हूंदी आहे पर जेके शहर में रहनि था शहर में ॼावा आहिनि पैदा थिया आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी वरी नई ॼाण आहे ऐं तव्हांजे चैनल जे तहसुस सां सभिनी ताईं जेके झरझंग पूरी पाकिस्तान दुनिया ते ई तव्हांजो सिंधी सकाफ़त जो ॼाड़ो मल्हायो वञे थो ऐं ॾेखारियो वञे थो बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ असां सां गॾु जेको आहे तमामु ॿियूं सुठा महिमान शख़्सियतूं बि आहिनि बिल्कुलु, मुनव्वर साहब बिल्कुलु। तव्हां वंस अगेन वरी महिरबानी अव्हां टाइम ॾिनो ऐं हिन पासे खां जेके अचूं ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कयो आहे साईं अल्ताफ़ हसीम साहब आसार क़दीमा जा माहिर आहिनि मौक़िक़ आहिनि सूफ़ीअज़म ते साईं खे तमामु घणी दस्तरस आहे उन सां गॾु डॉक्टर शेर मेहराणी साहब आहिनि पाण खे तारुफ़ जा मोहताज न आहिनि ॿोली जा माहिर आहिनि हू बि सुठो लिखनि था ख़ासि तौर ते लतीफ़ियात ते साईं जन खे बि सुठी महारत आहे ऐं डॉक्टर कमाल ॼामणो साहब पाण बि कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि तालीमदान बि आहिनि अदीब बि आहिनि मौक़िक़ बि आहिनि ऐं लतीफ़ ते ई जेकॾहिं ख़ासि तौर ते अचूं ॿोली जा माहिर त आहिनि पर लतीफ़ ते बि साईं जन खे सुठी दस्तरस आहे लख लाइ डॉक्टर साहिबु तमामु टाइम ॾिनो ऐं असां सां अरशद मेमून साहब त ऑलरेडी ब्रेक खां पहिरियों बि असां सां गॾु मौजूदु हुआ उन्हनि जा गीत बि असां ॿुधासीं हींअर बि गीत बि ॿुधंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां कल्चर जे हवाले सां ही सकाफ़ती ईद जेका असीं मल्हायूं पिया उन ते त ॻाल्हि ॿोल ज़रूरु थींदी पर कुझु गीत बि ॿुधंदासीं पोइ अव्हांजी छा राय आहे छा ख़्यालु आहे त साईं खां गीत ॿुधूं या ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं बिल्कुलु गीत ॿुधूं क्यों हिन करे असांजा न्यू महिमान बि असांखे जॉइन कयो त हे बि जेको आहे हिन मौक़े जो फ़ाइदो खणणु जी या त ईअं था कयो रेफरेंडम करायूं सभिनी जी मुंहिंजे ख़्याल राय इहा ई तव्हांजी राय छा आहे हूंदी तव्हांजी राय छा आहे
बस पोइ गीत थी वञे, गीत सभिनीनि जी गीत राय थी वञे। इहा आहे। हा गॾियल गॾियल राय आहे सभिनी बिस्मिल्लाह त जी, कयूं। वोटिंग माना सभिनीनि जी वोटिंग साॻी आहे त बिस्मिल्लाह कयूं था। हा सो गीत ॿुधूं था नाज़रीन साईं अरशद मेमून साहब खां, ऐं ही कल्चरल गीत हूंदो। कल्चर गीत जेको हा उन खां पोइ वरी पाण हर ॻाल्हि ॿोल ॻोठ, सिलसिले खे हर अॻिते दुनिया में वधाईंदासीं। वञी सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजी धरती सां प्यार बिस्मिल्लाह, गीत जमाल गाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। गीत जमाल गाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। हथ में हथ ॾेई टोपियूं पाए, नफ़रत खे मिटीअ में मिलाए। हथ में हथ ॾेई टोपियूं पाए, नफ़रत खे मिटीअ में मिलाए। जीवन खे जरकाईंदासीं, गीत जमाल गाईंदासीं। टोपियूं अजरक पाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। पंहिंजी सकाफ़त जान खां प्यारी, यागी पई आहे अॼु सिंधु सारी। पंहिंजी सकाफ़त जान खां प्यारी, यागी पई आहे अॼु सिंधु सारी। ॻोठ शहर बि सजाईंदासीं, गीत जमाल गाईंदासीं। टोपियूं अजरक पाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। सचल शहबाज जी धरती, हीअ बुखारी अयाज जी धरती। शाह सचल शहबाज जी धरती, हीअ बुखारी अयाज जी धरती। कर्ज़ो खायल इहो लाहींदासीं, गीत जमाल गाईंदासीं। टोपियूं अजरक पाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। गीत जमाल गाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। गीत जमाल गाईंदासीं, टोपियूं अजरक पाईंदासीं। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना
रख पाईंदासीं टोपियूं अजरक पाईंदासीं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह बिल्कुलु ज़बरदस्त ऐं उहो ई आहे सॼी सिंध में सिंध खां ॿाहिरि जिते जिते सिंधी आबाद आहिनि टोपियूं बि पाइनि था अजरक बि पाइनि था पटका बि ॿधनि था असांजूं नियाणियूं जेके आहिनि कल्चरल वेस्ट बि ओॾिन थियूं ऐं जीअं असीं बार बार चवंदा आहियूं असांजी सकाफ़ती ईद हाणे थी वई आहे 2009 खां पोइ पस मंज़र जीअं मुनवर साहिबु ॿुधायो अॻे अजरक ऐं टोपी घटि विकिरो थींदी जंहिं ॾींहं खां तव्हां सकाफ़ती ॾियारा मल्हाइनि त हुननि तव्हांजो रोज़गार खुली पियो तमामु घणो ही सनत जेका आहे हर उन माण्हू तरक़ी हर साल ते ईद वांगुरु ईद ते बि घटि तयारु थींदो आहे जॾहिं टोपी अजरक खे ॾियारो हूंदो आहे हर तयारु थी सिंध जे सकाफ़त खे उजागर करे थो त ख़ुशी बि थिए थी ऐं पूरी जेके दुनिया में असांजा मुस्लमान जेके असांजा पाकिस्तानी माण्हू रहनि था ॾिसनि था सिंधी रहनि था त चवनि था वाक़ई यार सिंधी सकाफ़त आहे सिंधी सकाफ़त ट्रेंड ॾिठो वञे त असांजी सिंध सभिनी खां टॉप ते आहे ऐं उनखां पोइ बलोची बि सुठियूं आहिनि ॿियूं सभु सुठियूं आहिनि पर सिंधी सकाफ़त हर लिहाज़ खां आहे न माना ॾिसो जीअं ॿारनि जे मच कचहरियूं हूंदियूं टोपी अजरक पटका हाणे पटको पाइजे बि थो ऐं उनखां इहो तहफ़ुज़ कहिड़ो आहे त कॾहिं माण्हू को किरे थो एक्सीडेंट थिए त उहो धकु थो लॻे बचा थो उहो नथो लॻी सघे बिल्कुलु सही था ऐं जीअं अॼुकल्ह हेलमेट पायूं था उहो इहो त कारण इहो ई आहे पर असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे जेको हर जेको मज़हब आहे हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदो हर आहे क़ौम साहिब हर क़ौम अच्छा डॉक्टर साहब जेका ॻाल्हि मुनवर साहब बि कई बिल्कुलु अवां जूं त सुठी रिसर्च बि थियल आहे त हीअ जेका अजरक आहे या जेको बि हथ जो हुनर आहे भर्त हुजे गज हुजे टोपी हुजे इन सनत खे जेका केतिरी हथी मिली आहे अवां त किताब बि आंदो उन में कुझु लिखियल बि आहे त हीअ हिकिड़ी मरंदड़ सनत हुई तमामु घणी हथी मिली आहे ख़ासि तौर ते अजरक ऐं टोपी अॻे जेको आहे सो तमामु घटि माण्हू पाईंदा हुया या रुॻो ॿहिराड़ियुनि ताईं मौजूदु हुयो ऐं हिन ॾींहुं मल्हाइण सां शहरनि ताईं अजरक ऐं टोपी वधी आहे पहिरियां एकड़ ॿेकड़ माण्हू पाईंदा हूंदा वधी आहे ऐं ख़ासि तौर ते जेको नौजवान नस्ल आहे नौजवान असांजा आहिनि उहे त सफ़ा परे थी विया असांजे इन लिबास खां उहे पैंट शर्ट वग़ैरह जेके शहरनि में रहनि था हाणे जेको आहे सो उहे फ़ख़्र सां पाइनि था ऐं वरी अजरक टोपियूं पाए नचनि बि था ख़ुशियूं मल्हाइनि था त तमामु घणी तरक़ी थी आहे इन हवाले सां ऐं ॿियो इहो आहे त हिकिड़ो त हीअ जेको रवायती अजरक आहे इहो आहे ॿिया क़िस्म आहिनि ॿिया वैराइटीज़ आहिनि उहे आया आहिनि अॻिते पर हिकिड़ी ॻाल्हि जेका थी आहे त मशीनी अजरक अचण सां असांजा घणेई माण्हू रोज़गार सां लॻा आहिनि दुकानदार या ठाहींदड़ या मशीनूं वग़ैरह पर जेके असांजा माण्हू हथ सां ठाहिनि पिया उन्हनि जो एतिरी तरक़ी न थी आहे इन जे करे जो उहो अजरक महांगो आहे ऐं उहो ठहण में वक़्तु बि घणो थो वठे उन में सीड़प बि आहे त उन जे हवाले सां मां गुज़ारिश कंदुसि ख़ासि तौर ते जेके असांजा सरहंदी वारा आहिनि त उहे जेके आहिनि से अहिड़ा अजरक वठनि उन्हनि खां ऐं त जीअं उन्हनि जी बि सहायता थिए बिल्कुलु अच्छा डॉक्टर शेर साहब जेकॾहिं अव्हां खे सम्झण जीअं गीत ॿुधोसीं त मुंहिंजो ज़हन में सुवालु आयो त न रुॻो इहो थो थिए जो जेका हथ जी हुनर आहे असांजो हथ जो हुनर ही सनत जेका आहे उहा तरक़ी त करे ई करे पई पर तख़लीक़ वारो जेको पहलू आहे उहो बि ॾाढो शानदार आहे त नवां नवां गीत इन ते लिखजनि पिया आर्टिकल लिखजनि पिया इवन खोड़ त हाणे किताब बि साईं जो त किताब बि अची वियो आहे मुख़्तलिफ़ हुन में गॾाए करे कंपाइल करे मां आंदो आहे हीउ जेको तख़लीक़ी अदब आहे ख़ासि तौर ते हिन ॾिहाड़े जी मुनासिबत सां जेको सिरजियो पियो वञे उनखे कीअं पिया ॾिसो बिल्कुलु नसीर साईं असल में हक़ीक़त इहा आहे त ही सकाफ़त जो नओं दौरु शुरू थियो आहे जीअं डॉक्टर साहिब जो किताब आहे त हाणे ही हिकिड़ो नओं दौरु आहे बिस्मिल्लाह जंहिंमें हाणे प्याले जी सॉरी मां जी ॻाल्हि तो कटां ही भी हिकिड़ो रंग आहे सो न लाइव प्रोग्राम में सुठो थियो हे त वणियो छो ओताक जो कल्चर इहो ई आहे असांजो न दे नौजवान एंट्री कई पहिरीं शायद छिरकी मुंहिंजो हलियो आहे लाइवनेस इहा ई आहे त ठीकु आहे इहे ई ॿारहं में गुड़ जी चांहियूं तो टेस्ट कयूं तो खंड वारी आहे गुड़ वारी आहे पर स्टाइल जे में खणी आहे वो नेचुरल आहे हे असांजो पंहिंजो आहे हे सॼो कुझु कल्चर इहो असांजो पंहिंजो आहे हिन जा वारिस असां ई आहियूं ऐं हिनखे सुभाणे किथे जेकॾहिं रिप्रेज़ेंट कंदासीं असां ई कंदासीं छाकाणि त असां हिननि जा वारिस आहियूं असां हिननि जा मालिक आहियूं त जेको तख़लीक़ी अदब जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई उन में बि हिकिड़ी आउं सम्झंदुसि त अहिड़ो हिकिड़ो नओं फेज़ आयो आहे जो एतिरे हद ताईं या इन हद ताईं शाइरी हुजे मौसीक़ी हुजे या जेका सो कल्चरल जेके फोक लोर थियनि था सिंगार जा बैत हुजनि सुगड़नि जो अदब हुजे उहो इन हद ताईं न पे तख़लीक़ थियो हाणे छाकाणि त ऐं हिकिड़ी इहा दुनियावी हक़ीक़त आहे आलमी हक़ीक़त आहे
त जेके शयूं ज़रूरतनि ठहियूं आहिनि उन्हनि टॉप हासिलु कई आहे, उहे घणो मथे विया आहिनि। हाणे हिकिड़े क़िस्म जी ज़रूरत आहे त अरशद साईं खे भई कल्चर डे अचे थो, उन ते गीत लिखिणो आहे, डॉक्टर कमाल साहब खे उन ते मज़मून लिखिणो आहे, डॉक्टर अल्ताफ़ वसीम साहब खे इन ते को लिखिणो आहे, मूंखे को शेर लिखिणो आहे, त हाणे उहो जॾहिं ज़रूरतनि लिखिजे त ज़रूरतनि थो त भई हाणे कल्चर डे आहे, उनजी निस्बत सां इहा शइ पढ़बी। पर जेका क्रिएशन थिए थी, छाकाणि त ॾांहुं अॻु ई आहे, हाणे हिकिड़ो मौज़ू असांजे साम्हूं आहे, असांजे कल्चर जा सगारा रंग असांजे साम्हूं आहिनि, अजरक जा रंग, उन जूं फुलड़ियूं, टोपी जा कावा, ऐं हिकिड़ो ॿधी जो हिकिड़ो माहौल, हिकिड़ो यूनिटी जो माहौल, त उन में हिकिड़ो नओं बूस्टअप आयो आहे, नओं हिकिड़ो जज़्बो जोश आयो आहे। ऐं आउं सम्झां थो त 2009 खां पोइ जेको सकाफ़ती ख़ासि तौर ते अदब सहेड़ियो वियो आहे, अदब तख़लीक़ कयो वियो आहे, उन ते त PhD थी सघे थी, त हिकिड़ो तमामु रिच इहो हिकिड़ो तमामु रिच पहलू आहे जंहिं ते असांखे अञा बल्कि इन ते हिकिड़ी का फिक्री विहक बि रखणु खपे। हीउ मेलो ऐं हीअ महफ़िल पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो फिक्री पासो बि हिन जो मौजूदु आहे। हिकिड़ो पॉज़िटिव साइन इहो बि आहे त अली ज़फ़र जेके आहिनि सिंगर आहिनि मुल्की लेवल ते मशहूरु, उन्हनि अले मुंहिंजा मारूड़ा नए अंदाज़ सां ॻायो, ऐं शोएब अख्तर सां जेका हुनजी वीडियो वायरल थी आहे, हुनमें उहो चवंदा त हीअ सिंधी माण्हुनि जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो गिफ्ट आहे कल्चर डे जे हवाले सां, हिकिड़ो सुठो पैगाम आहे। ऐं जीअं असां सभिनी क़ौमुनि सां कैनेडा जे वज़ीर आज़म उहो हिकिड़ो ख़ासि मैसेज हर साल मैसेज उहो ॾिए थो, अमेरिकन कॉन्सुलेट ऐं हो ऐं बल्कि गूगल बि पोएं दफ़े हो डुडल जेको हुयो उहो ॾिनो, सिंधी अजरक टोपी हुन जो साइन ॾिनो आई, त हो कंहिं जेको बि आलमी ॾींहुं थींदो, ही असांजो आलमी ॾींहुं आहे, ऐं आलमी सतह ते तशख़ुस जो हिकिड़ो नओं दौर शुरू थी चुको आहे। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं इहो ईअं कंटिन्यू रहियो त मे बी यूनाइटेड नेशन जे तरफ़ां बि इनखे डिक्लेयर कयो वञे। ऐं मुमकिन आहे इहो कल्चर डे सॼी दुनिया जो कल्चर डे छा आहे त हिन वक़्त ताईं दुनिया में कल्चर डे कोन्हे ऐं थी सघे थो जीअं 21 फरवरी मादरी ॿोली जो ॾींहुं आहे न, बंगालियुनि जी क़ुर्बानी जे, ऐं उन खे UN तस्लीम कयो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो उहो इन जे लाइ सिर्फ़ु होपफुल न बल्कि इन जे लाइ कमु करणो पवंदो, उन्हनि खे लिखणो पवंदो, ऐं साईं वारनि खे खपे त पंहिंजे प्लेटफॉर्म तां, पार्लियामेंट तां इहो हिकिड़ो कॉल, इहो हिकिड़ो सॾु UN खे ॾियनि त हीउ ॾींहुं असां मल्हायूं पिया, ऐं इन ॾींहं खे दुनिया लेवल ते आलमी सकाफ़त जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वञे। अच्छा अल्ताफ़ वसीम साहब, ज़ाहिर आहे पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाए सघूं था, पर जेकॾहिं आउं उन ते अचां हीउ जेको असीं ॾींहुं मल्हायूं पिया, हाणे माशाअल्लाह 11 साल थी विया आहिनि, त हिन खे हाणे अॻिते कीअं वठी हलिजे, छो जो इहो डिबेट पियो हले त छा इहो सिर्फ़ु इहो हिकिड़ो ॾींहुं आहे जंहिं ते असीं ॿाहिरि निकिरूं, सिर्फ़ु डांस कयूं, वापसि हलिया वञूं, हीअ जेका अजरक आहे टोपी आहे संदूक में विझी बंदि करे छॾियूं, वरी डिसंबर अचे त कुलनि ते पाए असीं रोडनि ते निकिरूं, या को हिकिड़ो हर साल जो थीम असीं ॾियूं, सॼो साल असीं उन ते कमु कयूं, ऐं उनखां पोइ वरी जॾहिं हीउ ॾींहुं अचे त पंहिंजो पाण हर फ़र्द एहतिसाब करे त मूं हिन समूरे साल में पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी ॿोली जे लाइ, पंहिंजे कल्चर जे लाइ छा कयो। सही, ठीक, टीचर्स डे भी असांखे दुनिया ॿुधायो त टीचर्स डे, वुमेन डे, चिल्ड्रन डे, मदर्स डे, पेरेंट्स डे, हाणे हे कल्चर डे, हाणे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम सभिनीनि खे, असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं, तमामु सुठो होस्ट में। ब्रेक खां पहिरियों साईं अल्ताफ़ वसीम साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल हली पई त अल्ताफ़ साहब हिन खे असीं बामक़सद कीअं बणायूं, जस्ट हिकिड़ो ॾींहुं ॿाहिरि अची उहो बि सुठो आहे, नचण कुॾण जी हद ताईं महदूद हुजे, या हिन खे को असीं स्लोगन ॾियूं ऐं सॼो साल हुन ते असीं स्ट्रगल कयूं, देन ॿियो जॾहिं साल अचे त असीं पंहिंजो पाण हर फ़र्द एहतिसाब करे, इहो हिकिड़ो डिबेट हले पियो ईअं असांखे इहा ख़बर आहे त वर्ल्ड वाइड असां कुझु ॾींहं मल्हायूं था, वैलेंटाइन डे, पेरेंट्स डे, मदर्स डे, टीचर्स डे, फादर्स डे, ऐं टूरिज़म डे, हाणे पर इहे हर साल कंहिं न कंहिं थीम जे उन जो थीम हूंदी आहे। असां बि जदीद दुनिया सां गॾु हलंदे जॾहिं बि हर साल कल्चर डे जो ऐलान कयूं था त हर साल उन जी हिकिड़ी थीम आहे ज़रूरु, ऐं जेकॾहिं थीम स्ट्रांग आहे त उन सां न सिर्फ़ु पंहिंजे कल्चर खे प्रोमोट करण में मदद मिले थी, पर उन थीम ते पब्लिक ओपिनियन ठाहिण में मदद मिले। सही, सिंध असांजी जिंद, कराची सिंध आहे, सभ खां पहिरियां सिंध, हाणे इहा हिकिड़ी थीम थी ठहे भई, थीम इहा फ्लोट थी थिए वर्ल्ड वाइड जॾहिं इहा थीम फ्लोट थी त माना दुनिया इहा सम्झो त हिकिड़ी धरतीअ जा, हिकिड़े मुल्क जा, हिकिड़े ख़िते जा हिकिड़ा वारिस आहिनि,
जेके पंहिंजे ओनरशिप जो अहसासु दुनिया खे ॾियारनि था ऐं उहे पंहिंजे ओनरशिप में कमिटेड आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जो पंहिंजो राइट जेको आहे उहो छॾण लाइ तयारु न आहिनि। इहा हिकिड़ी थीम हिन साल फ्लोट थी थिए पई। ईअं नेक्स्ट ईयर जेकॾहिं को थीम असां फ्लोट कयो त डेफिनेटली इहो मैसेज वर्ल्ड वाइड वञे थो ऐं इहा कंटिन्यूटी हुजणु खपे, छाकाणि त क़ौमुनि जी सुजागी ऐं पब्लिक ओपिनियन ठाहिण में हिन क़िस्म जा जेके काज आहिनि इहे ॾाढा सजाया था थियनि, साबित था थियनि, उहे कमु था वॾो कनि। ॾिसो न, मां कचहरी में इहा ॻाल्हि पई कई त भई असां अॼुकल्ह ॿेटनि जी ॻाल्हि था कयूं। बदकिस्मती आहे त कराची जे जिन ॿेटनि जो ज़िक्र था कयूं आहे, जिन तरीक़नि सां इहे ॿेट माण्हुनि जे नज़रुनि ताईं या सोचुनि ताईं असांजे जाग्राफी जे किताबनि में आहिनि ई कोन। सिंध जे ॿार खे नौजवान खे ख़बर ई कोन्हे त कराची में बि इहे ॿेट बि आहिनि। ऐं गुल हसन कलमती साहिब खे लख लाइक़ हुजे जो हुननि ते पूरो किताबु आहे जेको हाणे अंग्रेज़ी में पियो अचे। हा ॾिसो न, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 300 खां वधीक असां वटि ॿेट आहिनि, असांखे पंहिंजी जाग्राफी जी ख़बर कान्हे का। बिल्कुलु अहिड़ी तरह असांखे जेकॾहिं तारीख़ जी ख़बर बि आहे न, त हाणे असां मोहन जो दड़ो, कोडी जी, रनी कोट, असां बिल्कुलु पंहिंजे माज़ी ते फ़ख़ुरु करण लाइ हर वक़्तु असांखे फ़ख़ुरु आहे, नाज़ आहे, असां कयूं था। पर हाणे उहो जेको फ़ख़ुरु आहे न, उन फ़ख़ुर खे हाणे पंहिंजे प्रेज़ेंट दौर में असांखे केश कराइणो पवंदो त असां हेॾी ताबिंदा हिकिड़ी तारीख़ जा मालिक आहियूं, सकाफ़त जा मालिक, हाणे किथे बीठा आहियूं। यस, मोहन जो दड़ो उन ज़माने जो वेल प्लैंड सिटी आहे, एग्जैक्टली वेंटिलेटेड सिटी आहे, एयर कंडीशन सिस्टम आहे, मोहन जे दड़े माण्हूअ जे घर में हीटर आहे, मोहन जे दड़े जो पॉल्यूशन फ्री सिटी आहे, ड्रेनेज सिस्टम आलिशान आहे। हाणे 5000 साल अॻु में त असां एतिरा तरक़ी याफ़्ता आहियूं, हाणे उन हिस्ट्रीअ खे वठी मौजूदा देर में अचणो पवंदो त हाणे किथे बीठा आहियूं। बिल्कुलु असल में सर असांखे शयूं डॉक्यूमेंट करण जी ज़रूरत आहे ऐं हिन अॼोके प्रोग्राम जी तवसुस सां तव्हांजे वास्ते सां साईं मुनवर साहिबु वेठो आहे। अॼु सभई असां गुज़ारिश था कयूं मुनवर साहिब खे त हो पंहिंजे प्लेटफॉर्म ते पंहिंजो जेको ज़ाहिर आहे असां सभई चूंडे साईं वारनि खे उते मोकिलियूं था। उते असांजो जेको इहो हिकिड़ो पब्लिक ओपिनियन आहे, ज़बरदस्त डिमांड आहे। इहा डिमांड असांजी साईं पंहिंजी असेंबली में पेश करे उतां मंज़ूर कराए ऐं स्पीकर साहिब खे लिखियो वञे या स्पीकर साहिब खे वरी उहो ड्राफ्ट ठाहे ॾिनो वञे जेको सिंध असेंबली जे तरफ़ां पाकिस्तान कंहिं घुरियो, पहिरियां सिंध असेंबली घुरियो ऐं उन खां पोइ उहो थियो। हाणे सिंध असेंबली खे ई खपे त उहा अहिड़ो ड्राफ्ट ठाहे जेका UNO जो जेको सेक्रेटरी जनरल आहे उनखे लिखे त असां ऐं दुनिया असांजे कल्चर खे मञे थी। दुनिया जूं जेके 5 तहज़ीबूं आहिनि अमीर तरीन, उन्हनि में पहिरीं जेका तहज़ीब अमीर तरीन आहे उहा सिंध आहे, जेका डिस्कवर न आहे थी। उन रिच तहज़ीब जा वारिस जी हैसियत सां, उन्हनि जे हिकिड़े वॾे हाउस जे मालिक जी हैसियत सां उन्हनि खे खपे त असां इहो सॾु असां उन्हनि खे कयूं UNO खे ऐं उतां इहो मंज़ूर करण जी कोशिशि ऐं मुंहिंजे ख़्याल शायदि ई कोई असेंबली जो मेंबर हुन खां इनकार कंदो, कहिड़ी बि पार्टी जो हुजे, छो जो असां त ही दुनिया जी ॻाल्हि रुगो सिंधी कल्चर ॾेई नथा की अहिड़ो हिकिड़ो रेज़ोल्यूशन जेकॾहिं अची वञे त ज़बरदस्त कमु थी वेंदो। मूंखे रेज़ोल्यूशन अहिड़ो जो ड्राफ्ट तव्हां पुराणी हिस्ट्री मुताबिक़ कल्चर मुताबिक़ अहिड़ो ॾियो, मां सिंध असेंबली में बिल्कुलु तव्हांजो रेज़ोल्यूशन पास कराईंदुसि ऐं UNO खे मोकिलींदासीं त सिंधी कल्चर जेको आहे, सिंध जी सकाफ़त जेको आहे, इहे ॿाहिरियनि मुल्कनि में जेके असांजा सिंधी मल्हाइण आहिनि रहनि था उहे बि मल्हाइनि ऐं उहो हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो वञे त हीअ असांजी ईद जो ॾियारो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे। मोकल जो ऐलान मोकल जो ॾियारो आहे। ॾिसो हिकिड़ो सां गॾोगॾु पाण वटि जेके जेके गेम्स थींदियूं उन खां माण्हू आउट थी विया, सिर्फ़ु अॼुकल्ह क्रिकेट था खेॾनि। जीअं हाणे वंज वटी हूंदी, वॉलीबॉल हूंदी, कोडी कोडी हूंदी ऐं बैडमिंटन हूंदी, माना मल हूंदियूं, मलाखड़ा हूंदा, उहे हाणे माण्हू सकाफ़त खे पहिरियों काफ़ी टाइम विसारे चुका। पर जेको 6-7 साल खां जेको हले थो, तक़रीबन 10-12 साल थी विया आहिनि, उन खां वठी हर सिंधी माण्हू, हर नंढो ॿार हिन ॼाण ते पहिरियों ई ड्रेस तयारु कराए थो। असांजूं माइरूं भेनरूं बि अजरक टाइप ते ड्रेसूं तयारु कराइनि थियूं, माना को न को कॾहिं सिंधी अॻे गज पाईंदा या सिंधी जेके अॻे छा ताज असांखे सभु ओड़े साल मोड़ूं, मोड़ त अॼु हले बि किथे किथे, जीअं उठनि ते घोड़नि ते चढ़ंदा हुआसीं, उहे सकाफ़तूं ख़तमु थी चुकियूं। पर असांजे हिननि चैनलनि जे तवसुस सां असांखे वॾी ख़ुशी थी आहे, ॼाण थी मिले पूरी सिंध खे, पूरी पाकिस्तान खे, जेके असांजा सिंधी माण्हू पूरे दुनिया जे हर मुल्क में रहनि था, उहे असांजी हिन तारीफ़ हिन जे सकाफ़त खां ख़ुशि आहिनि। उहो वॾो ॾींहुं ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहिनि।
ईद ॾींहुं बि उहो न मल्हाईंदा जेतिरो असांजे सकाफ़त ॾियारो मल्हाईंदा जॾहिं खां असां मल्हाइणु शुरू कयो आहे न त मां ॾिठो आहे त लास्ट ईयर खां सराइकी बि पंहिंजो ॾींहुं मल्हाइनि था हिन साल बलोचिस्तान वारनि पंहिंजो ॾींहुं मल्हायो आहे ऐं हाणे छाकाणि त हे पब्लिक जे कल्चर जी ॻाल्हि ट्रेंड आहे त इहा असेंबलीअ में बि रेज़ोल्यूशन हाणे जेका कमेंटमेंट इहा थी आहे त ड्राफ्ट में अव्हां कंदो मतिलबु अॻिते साईं पहुचाईंदो पोइ इहो इंशाल्लाह जेकॾहिं थियो त तारीख़ में लिखियो वेंदो बसि हाणे साहिबु जेकी ॻाल्हि कई न त गुज़िरियल साल मां हुते अमेरिका में हुयुमि त हिकिड़ो ह्यूस्टन में असां अजरक टोपी जो तमामु वॾो उते मलाखड़ो थियो ऐं हिकिड़ो डेलिस में थियो ऐं हिकिड़ो न्यूयॉर्क में ऐं ईअं ई लंडन में मां बि अमेरिका में हिकु दफ़ो वियो हुउसि मां तक़रीबन 5-6 दफ़ो जेको आहे हिन इवेंट में अमेरिका वियो आहियां लंदन वियो आहियां ऐं ॿिया जेका मुल्क आहिनि उते यूरोप में वियो आहियां मां पेरिस में करे आयो आहियां उते बि इलाही सिंधी अथव बिल्कुलु ऐं तमामु सुठे तरीक़े सां हिन ॾींहं खे दुनिया मल्हाए थी ऐं हिनखे सिंधी संडे चवे थी सिंधी जेको डिसंबर जो पहिरियों जेको आचार आहे इहो सिंधी संडे आहे ऐं उहो सॼी दुनिया में मल्हाइजे थो हाणे UN इनखे रिकॉग्नाइज़ करे उनजे लाइ साईं कयो हाणे ॿी ॻाल्हि साईं जी मौजूदगीअ में त अफ़सोस सां चवणो थो पए त 2009 खां वठी हेसि ताईं जेतिरा बि सकाफ़त जा ॾींहं मल्हाया आहिनि असां ऐं जेको कुझु असां हासिलु कयो आहे उहो बि तमामु घणो आहे उन ते ॻाल्हायो वियो आहे पर इन में असां ॿोलीअ खे जेको आहे सकाफ़त जो अहम जुज़ो आहे ॿोली उन ॿोलीअ खे असां पासे ते रखियो आहे सिंध असेंबली ठहराव पास कंदी रही आहे त साईं क़ौमी ॿोली कयो साईं पढ़ाई वञे मुख़्तलिफ़ जेका शाबस आहे पर पंहिंजो अमल जेको आहे उबतो आहे अमल उबतो कीअं आहे साईं तव्हां रेशो कढो त स्कूल केतिरा आहिनि जेके सिंधी मीडियम छॾे विया केतिरा स्कूल प्राइवेट आहिनि जेके सिंधी नथा पढ़ाइनि केतिरा कॉलेज आहिनि केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि जेके सिंधी मज़मून नथियूं पढ़ाइनि ऐं जेके 2009 खां पोइ यूनिवर्सिटियूं ठहियूं आहिनि इन सिंध असेंबली पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकूमत में यूनिवर्सिटियूं ठाहियूं आहिनि एक्ट पास कया आहिनि उहा का बि सिंधी नथी पढ़ाए त असांखे इहो आहे त छा सिंध असेंबली जो एतिराम सिंध हुकूमत उन तरीक़े सां न पई करे जेकॾहिं किथे का कोताही आहे त असेंबली जा मेंबर ई ॻाल्हाईंदासीं असां जेकी ॻाल्हियूं कानून साज़ी कई आहे उन ते अमल छो नथो थिए सिंधी सिलेबस लाइ जॾहिं सरदार शाह मिनिस्टर हुयो असेंबली में बिल पास करायोसीं त हर स्कूल जेको कराची हुजे या ॿाहिरि हुजे सिंधी पढ़ाई वञे मां त इहो बि चयो त जेको बि स्कूल कराची में सिंधी नथो पढ़ायो वञे त उन स्कूल खे कोड बंदि करे बंदि कयो वञे या उन स्कूल खे ख़तमु कयो वञे अगरि जे इहो असां न कंदासीं ॾिसो हर असां उर्दू बि कराई थी वञे माना हर सूबे में पंहिंजी बलोची पढ़ाई थी वञे सिंधी असांजे सिंध में आहे पर कराची जा वॾा वॾा स्कूल आहिनि जेके प्राइवेट आहिनि उन्हनि ते उहो असां बिल्कुलु सरदार शाह एक्शन बि खयो पर हीअ कोरोना जे करे जेको थियो आहे उनजे करे डिले थियो आहे इनशाला तव्हां ॾिसंदो त हर स्कूल में सिंधी पढ़ाई वेंदी सिंधी जो सब्जेक्ट रखियल बि हुयो असां वटि कॾहिं कॾहिं अरबी पढ़ाई वेंदी हिकिड़ो पासो त इहो आहे त साईं प्राइवेट इदारा नथा पढ़ाइनि सरकारी इदारा नथा पढ़ाइनि सरकारी यूनिवर्सिटी आहे सिंध मदरसो साईं नुसरत भुट्टो सरकारी यूनिवर्सिटी आहे बेनज़ीर भुट्टो जे नाले सां 2-3 यूनिवर्सिटियूं सरकारी आहिनि उहे सिंधी सुबा नथा खोलनि उन्हनि खे कहिड़ी भला सभु गॾु हुजनि हिन में जेको हाणे असां टाइम बि थिए थो पूरो मूं जीअं ब्रेक में हिकिड़ी शरारत सुझी मूं चयो साईं मुनवर साहिब खां अॼु असां कुझु ॿुधंदासीं पोइ वरी ज़ाहिरा नामियारा फनकार अरशद मेमून साहिब त आहिनि उन खां पहिरियों मुनवर वसाण साहिब असांखे अॼु छा थो ॿुधाए हर माण्हू पंहिंजे फनकार हूंदो ई आहे इम्तिहान में विधो आहे जव्हांखे असां जिए सिंध वारा जियनि सिंधी ॿोलीअ वारा जियनि हा अरशद साहिब ॻाल्हाए अजरक वारा जियनि रहे सदा सिंधूअ जी ॿोली जिए चलो सो अरशद साहब का राय वठंदासीं कीअं लॻो अव्हांखे ज़ाहिर उन्हनि जी प्रैक्टिस त न आहे मां थोरो परे आहियां अॼुकल्ह अगरि थोरो मूंखे वेझो कनि त मां अहिड़ो ज़बरदस्त हिननि खे सेखारे छॾियां साईं मुराद अली शाह थोरो अॻे यादि नथा
रोइण ऐं ॻाइण त उहे हर सभिनी इंसान खे खे हर अचे थो, माण्हू ॿुधाए पर रखे हीउ था जज़्बनि जो इज़हार ज़रूरु हो। असां तव्हां फरमाइश कई साईं घटि में घटि जज़्बनि जो फरमाइश पूरी इज़हार कई, नज़र तमामु अचे। सुठी ॻाल्हि आहे। हाणे साईं असां फरमाइश टाइम पूरी जेको कई, आहे साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। चवंदो आहे न कॾहिं बि कोन्हे, पाण सदाईं वरी गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह, सभिनी इंशाअल्लाह। महिमाननि जी तमामु घणी महिरबानी। अल्ताफ़ वसीम साहब अव्हां जी, डॉक्टर शेर मेहराणी साहब अव्हां जी, डॉक्टर कमाल जामनो साहब अव्हां जी महिरबानी, मुनवर हसन साहब अव्हां जे लख लाइक़, अव्हां असांखे टाइम ॾिनो। अरशद साहब साईं गीत ॿुधाईंदो ऐं अव्हां जी तमामु घणी महिरबानी, हुन ते असां मोकिलाईंदासीं। मोकिलाणी हूं बि कोन्हे, सदाईं गॾायूं, इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। दुआ जी। अव्हां खां दुआ बि करायूं। अव्हां जो गीत ज़रूरु ॿुधूं आहे, पर असांजो टाइम घटि आहे, सो अव्हां जी तमामु घणी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। ऐं सुभाणे वरी ख़ुसूसी नशरियात जो सिलसिलो जारी रहंदो, सुभाणे परीं ऐं 6 दिसंबर ताईं ही नशरियात धरती टीवी जी प्लेटफॉर्म तां अव्हांखे नज़र ईंदी। सो ज़रूरु असांखे फीडबैक बि ॾिजो ऐं अरशद साहब ॾांहुं हलंदासीं। अरशद साहब असांखे कुझु गीत ॿुधायो ऐं असांजी तरफ़ां अला वाही। अला वाही।